बख्शी साहब, बालादी साहब ऐं इश्तियाक साहब ऐं उन जा सभई दोस्त भाइर ऐं असांजा साथी जेके इल्म वारा वेठा आहिनि, पढ़ियल लिखियल तारीख़दान, मुहक़िक़, हक़ मौजूद। साईं मुंहिंजा पहिरियों ई त किताब जे बारे में मुंहिंजी हिकिड़ी राय आहे जेका इश्तियाक साहब जी शायदि में ॿुधल आहे त हर किताब जेको छपजे थो उहो असांजे इल्मी ख़ज़ाने जो सिक्को आहे। माना असांजो हिकिड़ो गॾियल ख़ज़ानो आहे इल्म जो, उन जो हर किताब जेको आहे उहो हिकिड़ो सिक्को आहे। पर जीअं त सिक्कनि में बि थींदो आहे, हिकिड़ा नंढा आहिनि हिकिड़ा वॾा आहिनि, कॾहिं कॾहिं कूड़ा सिक्का बि अची वेंदा आहिनि। ईअं किताबनि जी सूरत बि आहे। किताब हिकिड़ा तमामु वॾा क़ीमती ज़रख़ीज़ आहिनि, ऐं वॾा अहमियत वारा आहिनि। हिकिड़ा कुझु घटि वारा आहिनि, हिकिड़ा अहिड़ा बि आहिनि जेके माण्हुनि खे नापसंदि आहिनि। पर कहिड़ी बि हालत में हुजनि, किताब असांजे इल्मी ख़ज़ाने जो सिक्को आहे। ॿियो ही किताब जेको आहे जेके अॼु असां सभई जंहिं सिलसिले में इकठा थिया आहियूं, इहो सिंध जे कोटनि ते आहे। शायदि इहा ॻाल्हि इल्म वारनि खे मालूम हूंदी, सिंध कोटनि जे मामले में ॾाढी शाहूकार आहे। कीअं भला? पहिरियों त साउथ एशिया में सभ खां पुराणो क़िलो जेको आहे उहो सिंध में आहे, ऐं उहो कोट डीजी में आहे। वरी साउथ एशिया सॼे में जेको आख़िरी क़िलो आहे उहो बि सिंध में आहे, ऐं उहो बि कोट डीजी में आहे। असांजे हिकिड़े किताब में जंहिंजा हवाला सभु ॾेई आया आहिनि, मज़हर शाह जहानी, उन में 21 क़िलनि जो ज़िक्र आहे। हिकिड़ो बि उन्हनि मां कोन थो मिले सवाइ 2 या 3 जे। उहे क़िला किथे हुआ, काॾे विया, छा थियो उन्हनि जो, इहे सभु जेकॾहिं असां कोशिशि कयूं त शायदि ॻोल्हे बि वञूं, किथे ॾस पतो पइजी वञे, या शायदि जेकॾहिं ज़मीन ते घुमिजे फिरिजे त मिली बि वेंदा। पर इन हवाले सां माना साईं इश्तियाक साहब खे अञा मां सम्झां घणो कमु करिणो आहे, ऐं असांखे उमेदु आहे त कंदो, छाकाणि त हू जंहिं सिलसिले सां हली पियो आहे, ख़ुदा कंदो त असांखे ॿिया बि ज़रे घटि किताब जेतिरा क़िला ॻोल्हे ॾींदो। ॿियूं ॻाल्हियूं हिते घणियूं हलियूं आहिनि। मिसाल तारीख़ जी ॻाल्हि हली आहे। तारीख़ जेका आहे सा उमुल उलूम आहे, सभिनी इल्मनि जी माउ आहे। इन जे करे जो हर कहिड़ो बि इल्मु हुजे उनखे पंहिंजी तारीख़ आहे। माना त तारीख़ हर इल्म जो बुनियादु आहे। पर तारीख़ लफ़्ज़नि जो मजमू आहे। लफ़्ज़ उहा शइ आहे जंहिंजो लेबॉरेटरी में टेस्ट करे नथी सघिजे। तव्हां को बि लफ़्ज़ खणी वेंदो, तव्हांखे उहो लेबॉरेटरी में टेस्ट थी न मिलंदो त इहो सचो आहे या कूड़ो आहे। इन जे करे छा थियो आहे जो तारीख़ जेका थी वई आहे सा मुंझल सुट थी वई आहे। असांजी तारीख़ सॼी ईअं आहे जीअं मुंझल सुट, छिकींदोसि जीअं तीअं ॻूढ़ी थींदी वेंदी पर खुलंदी न। इहो कमु हक़ीक़त करे जेके माण्हू तारीख़दान आहिनि उन्हनि जो आहे त हू इन सुट खे बहितर आहे त सिधो कनि या उनखे सुलझाइनि। जीअं सभिनी दोस्तनि चयो आहे, उन्हनि चयो आहे त सिंध जी तारीख़ खे वरी लिखण जी ज़रूरत आहे। मां ईअं थो चवां त हिकिड़ो मुंझल सुट आहे, इनखे सिधो करणु खपे त इन में कहिड़ो पुछड़ी कहिड़ी आहे, मुंड कहिड़ो आहे या विच कहिड़ो आहे। पर
हाणे ही जेको किताब आहे इहो ॿिए क़िस्म जी तारीख़ आहे। हिकिड़ी तारीख़ थिए थी लफ़्ज़नि जी जेका लिखियल आहे किताबनि में, हिकिड़ी तारीख़ थिए थी जेका जहिड़ी जाॻंदी बीठी आहे, असांजे रूबरू असां ॾिसूं था पिया, असांजी अखियुनि जे अॻियां बीठी आहे। त ही जेके कोट ऐं किला जन ते इश्तियाक साहब कमु कयो आहे या थोरो घणो ॿियनि दोस्तनि बि कमु कयो आहे, उहे उन तारीख़ ते कमु था पिया कनि जेका मौजूदु बीठी आहे, जंहिंजी तस्दीक थी सघे थी। ही जेका मिसाल इश्तियाक साहब ॻाल्हि करे वियो रनी कोट जी, कंहिं बि दोस्त खे शक हुजे त उहो बेशक टेस्ट करे ॾिसे, उनखे ख़बर पइजी वञे त सच आहे या कूड़ आहे। पर तारीख़ में अहिड़ी का बि शइ कान्हे, सच सच थी नथो सघे, कूड़ कूड़ थी नथो सघे। जाॾे वणियो ताॾे पिया छिकियोसि, हल हलां लॻी पई आहे, छो त तारीख़दार वेठा आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे, असांखे अञा ताईं का ख़बर कान्हे। सभिनी खां वधीक किताब जेके आहिनि असां सिंधियुनि लिखिया आहिनि उहे भिटाई ते लिखिया आहिनि। उहे किताब जेकॾहिं इकठा कजनि त हिकिड़ी पूरी लाइब्रेरी आहे, पर अञा ताईं असां मुतफ़िक़ न आहियूं। ही बैत भिटाई जो ग़लति आहे, ही शेर भिटाई जो न आहे, ही सुर सॼो भिटाई जो न आहे। अब हाणे पोइ छा कजे? हे हेॾी सारी लाइब्रेरी जेतिरा किताब लिखिया अथव, अञा तव्हां इहो ई फ़ैसिलो न करे सघंदा आहियो त छा भिटाई जो आहे, छा भिटाई जो न आहे। माना असांजे तारीख़ ऐं अदब में वॾो चकर आहे, पर ही जेका ॻाल्हि आहे आसार, इन में चकर थी नथो सघे। हिकिड़ो चकर थी सघे थो जॾहिं तव्हां हुन में तारीख़ शामिल कंदो। वरन द्रेग वेकर ऊचाई लोकेशन हुनजी किथे बीठल आहे, कहिड़ी जाइ ते आहे, कहिड़ी देह में आहे, कहिड़े तपे ते आहे, इहा सभु हक़ीक़त आहे। नालो छा आहे, इहा सभु हक़ीक़त आहे। पर जॾहिं हुन में तारीख़ शामिल कंदो त वरी बि हुन में शक पैदा थी सघनि था। को माण्हू एतिराज़ करे सघे थो त इहो ईअं न आहे, इहो हीअं आहे। असां वटि लेखक ॿिनि क़िस्मनि जा असां ठहिरायूं था। हिकिड़ा उहे जेके खेॾण वारा, हिकिड़ा उहे आहिनि जेके मेड़ण वारा। इश्तियाक उन्हनि लेखकनि मां आहे जेके खेॾण वारा आहिनि, ज़मीन ते वञनि था, ॾिसनि था छा आहे छा न आहे, कीअं आहे, केतिरो आहे, केॾो आहे। मेड़ण वारा कुर्सियुनि ते वेठा आहिनि, हुनजो किताब मूं पट सट कई, हुनजे किताब मूं कई, कुझु इश्तियाक जो खई, कुझु मुंहिंजो खई, कुझु कंहिं ॿिए जो खई, लिखी हिकिड़ो किताब असांखे ॾेई छॾी। महिरबानी उन्हनि जी, छो त इहा महिनत बि केरु करे, उन्हनि खे शाबस ॾिबी, हू महिनत इहा कनि था, पर उन महिनत में मूंझारो आहे। पर ही जेके माण्हू खेड़नि था न, इन में मूंझारो असुल कोन्हे। इहो आहे जो जॾहिं असां तारीख़ हुन में शामिल कयूं था, मिसाल माण्हू हीअं बि चवनि था इन जे बारे में, हाणे इहो केरु मञे या न मञे, पंहिंजी मर्ज़ी वारो, पर जेको हू लिखनि था, जेके हुननि ॾिठो आहे उहो सच आहे। तंहिंजे करे हिननि लेखकनि जो तमामु वॾो मर्तबो आहे, लेखकनि जे लिस्ट में तमामु वॾो मर्तबो आहे, छो त ही तहक़ीक़ जो बुनियादु था मुहैया कनि। ही तहक़ीक़ जे लाइ तव्हांखे हिकिड़ो खाधो या फूड मौजूदु था करे ॾियनि त अॻिते ॿिया जेके आहिनि इन ते तहक़ीक़ कनि, इन ते लिखनि। सो साईं इश्तियाक साहब या ॿिया दोस्त असांजा जेके खेड़ण वारा आहिनि, जेके धरती ते वञी ऐं कमु था कनि, शयूं ॾिसी था अचनि ऐं ॾिसी था लिखनि, उहे बहितर लिखनि था, उहे सुठो लिखनि था। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा बि निकिती आहे त छा कजे, उहो इहो त असांजा आसार सभई होरियां थी जुड़ंदा वञनि था। आहे त रहंदो त अलाह जो नालो न, हर शइ खे वञिणो आहे, हर शइ जेका ठही आहे उहा रहंदी। असां वटि जेके बि आसार मौजूदु आहिनि, उन्हनि में वॾो तइदाद जेको आहे उहो कल्होड़नि, टालपुरनि ऐं अंग्रेज़नि जे दौर जो आहे। कुझु थोरा इन खां अॻे जा बि आहिनि जेके समन जे दौर जा, या बिल्कुलु ई इतफ़ाक़ सां पोइ सूमरनि जे दौर जो थी सघे थो। हींअर जेका तहक़ीक़ थी आहे उन में इहा आहे त कल्होड़ा दौर जा जेके बि आसार आहिनि, उन्हनि जी तबई उमिरि ख़तमु थी चुकी आहे, असां वांगुरु पोढ़ा थी विया आहिनि। असांजी तबई उमिरि हींअर जेका आहे न, उहा मोकिलाइण वारी आहे त बाबा हाणे असांखे सदरी लाहियो त साहु ॾियो। सो उहे आसार
इन हद ते पहुता आहिनि जो हाणे हू इन ते बीठा आहिनि त असां केॾी महिल किरूं, असांखे विथी मिले त असां डरूं। पोइ कॾहिं वाह जे बहाने रही वेंदा, कॾहिं मींहं जे बहाने रही वेंदा, कॾहिं कंहिं ज़िलज़िले जे बहाने रही वेंदा। उन्हनि सभिनी खे इलाज जी ज़रूरत आहे, उन्हनि सभिनी खे मरमत जी ज़रूरत आहे, उन्हनि सभिनी खे निगहबानी जी ज़रूरत आहे। पर मां इतफ़ाक़ सां इन झंझट में घणो विछड़ियल आहियां। काफ़ी कमेटियूं अहिड़ियूं आहिनि जिन में मुंहिंजो नालो अलाए कंहिं विधो आहे, अलाए कीअं विझी छॾियो अथनि, उन में आहियां। तंहिंजे करे मूंखे ख़बर पवंदी रहंदी आहे त हू छा था कनि, हू छा था कनि। सची करे ॿुधायांव त इहे आसार असांजे ॾिसंदे ॾिसंदे सभु गुम थी वेंदा, का शइ न बचंदी। तंहिंजे करे भले में भलो कमु इहो आहे त तकड़ पकड़ में इन्हनि खे रिकॉर्ड करे वठो, इन्हनि जूं फिल्मूं ठाहियो, इन्हनि जूं मापूं वठो, इन्हनि जी जेका सही बीहक आहे उहा मार्क कयो। छो त असांखे कंहिं जाइ ते मां ट्रेनिंग में वियो हुउसि, उते हुननि ॿुधायो त जेका डॉक्यूमेंटेशन आहे, जंहिंजी मां हींअर ॻाल्हि पई कई, शयुनि खे रिकॉर्ड करणु मुख़्तलिफ़ ज़रियनि सां, मुख़्तलिफ़ साइंसी तरीक़नि सां, सही जेकॾहिं डॉक्यूमेंटेशन थी वञे, जेका कनि मुल्कनि कई आहे, त उहा इहा आहे त जेकॾहिं हिकिड़ो आसार ज़िलज़िले में गुम थी वियो, हिकिड़ो आसार ॿोॾि में लुड़ी वियो, हिकिड़ो आसार बीठे बीठे झुरी पियो, किरी पियो, त उहा डॉक्यूमेंटेशन अहिड़ी हुजे जो ओहिड़ो ई हूबहू आसार तव्हां खड़ो करे सघो। इहा आहे ख़ासियत बहितरीन डॉक्यूमेंटेशन जी। त जेकॾहिं असां उन नमूने सां शयुनि खे रिकॉर्ड कयूं जो जेकॾहिं उहे गुम बि थी वञनि त हूबहू ओहिड़ी शइ असां खड़ी करे सघूं जेकॾहिं चाहियूं त उन नमूने सां जेकॾहिं उन्हनि जी रिकॉर्डिंग थी वञे त मां सम्झां थो हींअर इहो तमामु वॾो कमु आहे। ऐं इन खां वधीक मां सम्झां थो उमेदु करणु ख़ुशफ़हमी आहे। जेकॾहिं के ॿ चारि बचा हाणे थोरो घणो मौक़ो मिलियो आहे त ख़बर अथव छा पियो थो थिए, सभु को पंहिंजनि मुक़ामनि में ई पंहिंजनि वॾनि जा मुक़बरा पियो थो ठाराए, यानी ॿिया जेके डहनि था पिया उन्हनि जी केरु कोन थो ॿुधे। अलाह पनाह ॾींदो। असांजी हालति का सोच का इन बारे में सुठी न आहे। असांजो त ज़िंदगी गुज़री आहे। मूं त तक़रीबन 30-35 साल आर्कियालॉजी में नौकरी कई आहे ऐं इहे ई आसार ॾिसंदा आया आहियूं। इन्हनि सां ई झगड़ो रहियो आहे। तंहिंजे करे असांखे हाणे इन्हनि सां दिलि चाहे या न चाहे पर असांजी इन्हनि सां मोहबत थी वई आहे। असां चाहियूं था त जेकॾहिं कंहिं ॿिए जी बि मोहबत थिए, असां सां शामिलु थिए ऐं इन्हनि जी हिफ़ाज़त करे त ॾाढो अहसान थींदो। बाक़ी सरकार जेका आहे उहा पंहिंजे मर्ज़ी वारी आहे। बादशाह आहिनि, उन्हनि खे छा चइबो। महिरबानी तव्हां सभिनी जी।